नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़ौज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सब तारीफ़ूं अल्लाह जे लाइ, सब इबादतूं अल्लाह जे लाइ। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। उम्मीद आहे मां सभु ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। असांजो जेको टॉपिक आहे उहो अज़ान जे हवाले सां आहे। अज़ान लफ़्ज़ जेको प्रॉपर जेको तलफ़ुज़ आहे उहो अज़ान आहे। असां अक्सर ग़लती करे विझंदा आहियूं, आज़ान चवंदा आहियूं। आज़ान जेको आहे उहो मुजमू आहे उज़न जो, जंहिंजी माना आहे कन। प्रॉपर जेको तलफ़ुज़ आहे उहो अज़ान आहे, अलफ़ जे मथां ज़बर आहे। अज़ान जी जेकी शुरूआति आहे मदीने पाक मां थिए थी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मस्जिद उते तामीर कराई ऐं मस्जिद में जेको आहे वेही करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असाबा सां मशवरो कयो त निमाज़ जे लाइ माण्हुनि खे कीअं सॾु कयो वञे। त मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे मशवरा आया। किन चयो त बाहि ॿारी वञे। बाहि जेको आहे मजूसियुनि सां जेके आतिश परस्त आहिनि उन्हनि सां मुशाबित करे थी, त इन ते मुतफ़िक़ न थिया। चई त नाकूस वॼायो वञे, हिकिड़ो बाजो आहे इहो वॼायो वञे, इहो बि नसारा सां मुशाबित करे थो। इन सां बि जेको आहे मुतफ़िक़ न थिया। ऐं भूक जेको आहे बाजो वॼायो वञे उन सां बि मुतफ़िक़ न थिया, छो त इहो बि यहूदियुनि सां जेको आहे मुशाबित थिए थी। उन खां पोइ हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हनि जन जेको आहे मशवरो ॾिनो त असां जेको आहे निदा कई वञे आज़ान जे लाइ। त पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हा खे चयो त ए बिलाल, तूं जेको आहे निमाज़ लाइ माण्हुनि खे निदा कंदो कर, सॾु कंदो कर मस्जिद घिटियुनि में वञी करे, त निमाज़ जो टाइम थी वियो आहे। अचो। इन खां पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया। चईंसि या रसूल अल्लाह, मूंखे को फ़रिश्तो आयो आहे ऐं मूंखे हीअ आज़ान सेखारी अथई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो हक़ आहे। इन जी तस्दीक जेको आहे हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हा बि कई। चई या रसूल अल्लाह, मूंखे बि इहो ख़्वाब में आयो आहे। इन खां पोइ आज़ान जी जेको आहे सही तरीक़े सां शुरूआति थी वञे। आज़ान जी तमामु वॾी फ़ज़ीलत आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औरतुनि सां मुख़ातिब थी करे फरमायो त जेको बि औरत जेको आहे हज़रत बिलाल जीअं अल्फाज़ चवे थो, तव्हां उहे अल्फाज़ दोहिरायो था, आज़ान जो जवाबु ॾियो था, त तव्हांखे 1,00,000 नेकियुनि जो सवाबु मिले थो। 1,000 जेको आहे तव्हांजा दर्जात बुलंद थियनि था ऐं 1,000 तव्हांजा गुनाह माफ़ थियनि था। त औरतुनि चयो या रसूल अल्लाह, पोइ मर्दनि जे लाइ छा हुकुम आहे? त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मर्दनि खे इन जो ॿीणो जेको आहे अजर मिलंदो। केॾी न बरकत आहे आज़ान जे जवाबु ॾियण जी। त इनशा अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह सुब्हानो ताला असांखे तौफ़ीक़ ॾिए त असां अज़ान जी सही तरीक़े सां जवाबु ॾेई सघूं। अज़ान जी सही तरीक़े सां जवाबु ॾियण जा ॿ तरीक़ा आहिनि, हिकिड़ो कौली आहे ऐं ॿियो फ़ेली आहे। कौली जेको आहे उहो जेको ज़बान सां जेको आहे दोहिरायो वञे कौली, उन मुस्तहब आहे, उहो फ़र्ज़ु या वाजिबु न आहे। इन जे ॾियण सां जेको आहे को गुनाह न आहे, ॾिजे त तमामु घणो अफ़ज़ल आहे। फ़अली जेको आहे उहो वाजिबु आहे। जीअं आज़ान अचे थी त निमाज़ जी तयारी करे तव्हां निमाज़ मस्जिद जी तरफ़ रवाना थी वञो था। त आज़ान जा उहे अल्फाज़ दोहिराइणा आहिनि, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। मौज़िन चवे थो तव्हां बि हुन सां गॾोगॾु अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर चओ। पर जिथे हय अल सलाह, हय अल फलाह अचे थो त उते तव्हां चओ ला हौल वला कुवत इल्ला बिल्लाह, ला हौल वला कुवत इल्ला बिल्लाह। इन जो अल्फाज़नि जो कुझु मफ़हूम ईअं आहे त सवाइ अल्लाह जे ॿिए कंहिंखे ताक़त न आहे गुनाह खां बचण जी ऐं नेकी करण जी कंहिंखे हिमत न आहे। त अल्लाह सुब्हानो ताला जा इहे अल्फाज़ तमामु घणा महबूब आहिनि। अल्लाह सुब्हानो ताला इन जी तमामु घणियूं रहमतूं ऐं बरकतूं इंसान जे मथां विझे थो। उन खां अलावा इहो आहे त जॾहिं फजर जी आज़ान थिए थी त अचे थो असलातु ख़ैर मिनन नौम। जिते इहो अचे थो असलातु ख़ैर मिनन नौम त निमाज़ निंड खां बहितर आहे। त हिते तव्हांखे सदकता ऐं बररता चवणो आहे, सदकता ऐं बररता चवणो आहे। त इन जी फ़ज़ीलत बि तमामु घणी आहे। ईअं जेको आहे आज़ान जो जवाबु ॾिनो थो वञे। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको आज़ान जी जवाबु ॾिए थो त इनशा अल्लाह उहो जन्नत में वेंदो। केॾी न वॾी बशारत आहे असांजे लाइ, केॾो न वॾो सवाबु आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे, हज़रत अब्दुल्लाह बिन अमर रज़ी अल्लाह ताला रवायत कनि था, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे त मौज़िन जेके अल्फाज़ चवे थो उहे तव्हां अल्फाज़ दोहिरायो ऐं मां ते दुरूद शरीफ़ मोकिलियो, अल्लाह सुब्हानो व ताला तव्हांजे मथां 10 दफ़ा रहमतूं मोकिलींदो। ऐं अल्लाह सुब्हानो ताला खां मुंहिंजे लाइ वसीले जी दुआ कयो। वसीलो आला मक़ाम आहे जन्नत मां, उहो आला मक़ाम अल्लाह सुब्हानो ताला पंहिंजे ख़ासि बंदे खे ॾींदो ऐं मूंखे उमेदु आहे त उनजो बंदो उहो मां ई आहियां, इहो मूंखे ई मक़ाम मिलंदो। जेको शख़्स मुंहिंजे लाइ वसीले जी दुआ करे थो
त मुंहिंजी शफ़ात उन जे लाइ वाजिबु आहे। हाणे ॿुधायो त केॾो न वॾो सवाबु आहे ऐं केॾी न वॾी रहमतूं ऐं बरकतूं उन असांजे लाइ। आज़ान जो जवाबु ॾियणु केॾो न ज़रूरी आहे, हिन जी केॾी न वॾी बरकतूं पवनि थियूं। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन रिवायत कनि था त हिकिड़ो शख़्स गुज़ारे वियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त इहो शख़्स जेको गुज़ारे वियो आहे त अलाह सुब्हानो ताला इन खे जन्नत में मोकिलियो आहे। त सभु हैरान थी विया त इन जो ख़ासि को अहिड़ो अमल कोन हो जंहिंजे करे इन जी एॾी वॾी बशारत मिली आहे। त असाबा उन जे घर विया ऐं मालूम कयनि त इन जो कहिड़ो ख़ासि इन बंदे जो जेको अमल हुयो जंहिंजे करे उनखे जन्नत में जेको आहे मोकिलियो वियो। त उन जे घर वारनि चयो त असांखे इन जी वधीक त ख़बर न आहे त इन जो को ख़ासि अमल अहिड़ो कहिड़ो हुजे, पर एतिरो हूंदो हो त हर आज़ान जो जेको आहे उहो जवाबु ॾींदो हुयो। त हाणे ॿुधायो त आज़ान जो जवाबु ॾियणु केॾी न बरकतनि ऐं रहमतनि वारी ॻाल्हि आहे। हज़रत अनस रज़ी अलाह ताला अना खां रवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे त जॾहिं आज़ान ॾिनी वेंदी आहे त आसमान जा दरवाज़ा खुली वेंदा आहिनि ऐं दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि। आसमान जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि ऐं दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि। ऐं उन महिल असांजो हाल छा हूंदो आहे त असांजो या त को ॻाल्हाइण में गुफ़्तगू में हूंदा आहियूं, एतिरो न थींदो आहे जो थोरी देरि चुप वेहूं। अगरि चुप वेहिजी बि वेंदा आहियूं, टीवीअ खे म्यूट बि कंदा आहियूं, त जीअं आज़ान ख़तमु थींदी आहे फ़ौरन जेको आहे टीवीअ खे असां वॉल्यूम तेज़ ॾेई छॾींदा आहियूं। इहो बिल्कुलु ग़ैर मुनासिबु तरीक़ो आहे। आज़ान जो ॾियणु जवाबु तमामु ज़रूरी आहे ऐं तमामु घणी रहमतुनि ऐं बरकतुनि वारी ॻाल्हि आहे। जीअं आज़ान अचे थी, आज़ान जो जवाबु ॾियो, उनखां पोइ अलाह सुब्हानो ताला खां दुआ घुरो। आज़ान खां पोइ तव्हांजी दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि। को बीमार आहे उहो पंहिंजी बीमारीअ लाइ दुआ घुरे, जेको परेशान आहे पंहिंजे परेशान हाल जे लाइ दुआ घुरे, पंहिंजी तंगदस्ती जे लाइ दुआ करे, पंहिंजे घर वारनि जे लाइ दुआ करे। पोइ ॾिसो त दुआऊं कीअं क़बूल थियूं थियनि, अलाह सुब्हानो ताला तव्हांखे कीअं बचाए थो। जॾहिं आज़ान अचे थी त हज़रत जाबिर रज़ी अलाह ताला खां हिकिड़ी इहा बि रिवायत आहे त जॾहिं आज़ान अचे थी त शैतान जेको इब्लीस आहे उहा रूहा जे मक़ाम, रूहा जेको हिकु मक़ाम आहे मदीने खां तक़रीबन 34 किलोमीटर जेको आहे परते आहे। शैतान इब्लीस जेको आहे ओतिरो परते भॼी हली वेंदो आहे। जॾहिं बि आज़ान ईंदी आहे त इब्लीस भॼी वेंदो आहे। त आज़ान जी तमामु घणी बरकत आहे। उमेदु आहे त तव्हां हिन नंढड़े वॾे में घणो कुझु सिखी विया हूंदो। अलाह सुब्हानो ताला तव्हांखे दीन ते ऐं असांखे दीन ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहु अकबर।